बेहतरीन वाक़ियो जेको जॾहिं जलाल चांडियो अस्पताल में दाख़िल हुयो त जलाल चांडे जी हिकु परस्तार औरत हुई। उहा जलाल चांडे जे लाइ मदद खणी वई ऐं जलाल चांडे खे छा चयो उन औरत जो अस्पताल में जलाल चांडे जा जेके माइट ऐं अज़ीज़ हुया उहे बि परेशान थी विया ऐं उन औरत ॾे निहारण लॻा ऐं मजबूरन जेको आहे सो जलाल चांडे पंहिंजे पाण तां अजरक लाहे करे उन औरत जे मथां विधो ऐं उन औरत खे मथे ते हथ ॾेई ऐं रवाना कयो। दोस्तो इहो छा माजरो हुयो ऐं छा वाक़ियो आहे तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तो जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जा लखें परस्तार हुया ऐं उन सां गॾोगॾु जलाल चांडे खे मर्दनि सां गॾोगॾु औरत बि तमामु घणी पसंदि कंदी हुई। जॾहिं जलाल चांडियो बीमारी सबबु हिकु निजी अस्पताल कराचीअ में वञी दाख़िल थियो त हज़ारे माण्हू त जलाल चांडे खां पुछा करणु आया, लेकिन जीअं जीअं माण्हुनि खे ख़बर पवंदी वई ऐं हिन औरत खे बि कंहिं ॿुधायो त जलाल चांडियो जेको आहे सो अस्पताल निजी अस्पताल में दाख़िल आहे त हीअ बि औरत जेको आहे सो देरि न कयो, पाण सां गॾु कुझु पैसा खईं ऐं उन खां अलावा कराची जी तरफ़ रवाना थी वई ऐं उते जेको आहे सो डॉक्टर जलाल चांडे जो चेकअप पिया कनि त कहिड़े बि तरीक़े सां उन औरत अंदरि मैसेज पुॼायो जलाल चांडे वटि त जलाल चांडिया हिकु औरत तव्हांजी परस्तार आहे, उहा तव्हां सां मिलणु थी चाहे ऐं उहा इसरार पई करे त मूंखे कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडे सां मिलायो वञे। त दोस्तो उन टाइम में जॾहिं जलाल चांडे खे इहा ॻाल्हि ख़बर पई त जलाल चांडे खे जीअं ख़बर पई त जलाल चांडे नियापो मोकिलियो इन औरत ॾे त बाबा इन औरत खे अंदरि वठी अचो। जॾहिं उहा औरत अंदरि आई त जलाल चांडे खे भाकुर पाए उहा औरत हिकु बुज़ुर्ग औरत हुई, वॾी उमिरि जी औरत हुई जेका जलाल चांडे सां भाकुर पाए ऐं रोअणु स्टार्ट कई ऐं जलाल चांडे जे लाइ दुआऊं पई घुरे उते त जलाल चांडे उन खे चयो त मां तूं रो न ऐं पंहिंजे ॻंढ मां उन माईअ जेको आहे सो 1500 रुपया कढी करे जलाल चांडे खे ॾिना। इहा मदद जलाल चांडे जी हुन पंहिंजे हिसाब सां कई। हालांकि दिलनि जा अमल जेके आहिनि उहे दिलनि जे ज़रिए जाचिया वेंदा आहिनि। जलाल चांडे खे त अलाह ताला गंज ॾेई छॾियो हुयो, लेकिन इन औरत खे शाबस हुई जेका औरत एॾो पंधु करे ऐं जलाल चांडे जे लाइ पैसा खणी 1500 रुपया मदद जे लाइ आई। इहा उन जी ईमान खे शाबस आहे। लेकिन जलाल चांडे 1500 रुपया उन औरत खां न वरिता ऐं पंहिंजे हिकु पंहिंजे वेझे माइट खे जलाल चांडे अर्ज़ु कयो त हिन खे 5000 रुपया तव्हां ख़र्ची बि ॾियो ऐं हिन खे मानी खाराए ऐं हिन खे चांहि पीआरे बाइज़त तरीक़े सां हितां रवानो कयो। ऐं जलाल चांडे खे एॾी ख़ुशी थी जो हिकु बुज़ुर्ग औरत मुंहिंजे मदद जे लाइ ऐं मूंखे ॾिसण जे लाइ आई आहे त पंहिंजो अजरक जेको जलाल चांडे खे वेढ़ियल हुयो त उहो अजरक लाहे करे जलाल चांडे उन औरत खे पाराए ऐं मथे ते हथ रखी ऐं उन खे जेको आहे सो रवाना करण जी कोशिशि कई। लेकिन उहा औरत बि बाज़मीर औरत हुई। हालांकि उहा ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखंदी हुई औरत, लेकिन उन 5000 वठण खां बिल्कुलु इनकार करे छॾियो ऐं जलाल चांडे खे चयईं त मां तव्हांजी मदद लाइ आई आहियां, पंहिंजे हिसाब सां जेका बि मुंहिंजी वसियत हुई इहा ॻाल्हि मूंखे मुनासिबु नथी लॻे जो मां तव्हांजी हिन वक़्तु मदद कयां या उल्टो तव्हां खां ई पैसा वठी करे इहे 5000 ऐं पंहिंजे ॻोठ जी तरफ़ रवाना थिया। इहो मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे। त पोइ उन औरत 5000 वापसी कया, न वरिता जलाल चांडे खां, लेकिन अजरक पाराए ऐं सुठो बहितरीन ख़िदमत चाकरी करे उन औरत खे ऐं पंहिंजे ॻोठ जी तरफ़ रवाना कयो वियो। दोस्तो जलाल चांडियो हिकु बहितरीन सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जा किस्सा ऐं कहाणियूं हज़ारनि जी तादाद में असां यूट्यूब ते ऐं पंहिंजे चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।